सलामकुम। दा वालेकुम सलाम। ओए शकील भाई जा हाँ लको दरवाज़ो वजाइण लको छा बस मना हाणे वेण जो बि चवंदो या वियो पंहिंजो घर सही दा पंहिंजो घर सही इहो छो ख़त लिखाइणो हो हिन करे आया हुआसीं। ही कंहिंखे वठी आयो ही मारे पुट खे वठी आयुसि केॾां वियल हो हिते ई हो कॾहिं नज़र त कोन आयो आहे नज़र चलो ठीकु आहे छा लिखाइणो आहे इहो अस्सलाम वालेकुम ही खुश खुश पो करे तुंहिंजो पुटु पढ़ियल कोन्हे या पढ़ियल कोन्हे हिन करे हिनखे इलाही मूं पढ़ायो बाक़ी कोन पढ़ियो जल्दी लिख हा गॾु चलो लिखायो कंहिंखे लिखाइणो आहे इहो प्यारो दोस्त बरादी प्यारा दोस्त बरादी कहिड़ो हाल आहे ख़ुशि आहियो कहिड़ो हाल आहे लिखे ई ख़ुशि आहे ॾिसां पढ़ियल आहियो न पढ़ियल त कोन आहियूं बाक़ी ॾिसी त सघूं था ॾिसो ही लिखियो अथव मां जे पढ़ियल आहियो त पढ़ो न लिखो जल्दी लिखो पढ़ियल हुजेव त पाण हलो ठीकु आहे अॻियां छा लिखायो बरादी भाउ बरादी भाउ अहिड़े बेकार माण्हू सां बेसते सां लूसी सां खत लिखरायां पियो छो आउं तव्हांखे लूसी ऐं बेकार ऐं बेस्तो पोइ ॾिसंजा अरे खता त पोइ छा सम्झंदो बाबा साईं हू छा सम्झंदो पढ़ण वारो अरे बेटा लिखण वारो लूसी बेस्तो ऐं माना बेकार आहे अरे मिटाए छॾियो छा पंहिंजे नाले मिटाए ॾियां अरे दाए छॾियो जेको हाणे लिखियो अथव दाए छॾियो पंहिंजे नाले लूसी लाबड़ चटू माना ही सभु डाए छॾिया हू पढ़ंदो त माना अहिड़े लिखो छा लिखां अरे अॻियां पढ़ियल लिखियल हुजो आहे बेस्ता त मूंखे बेस्ता कयो त अरे बाबा पंहिंजी तारीफ़ पाण जो लिखां बेस्तो अरे बाबा न हलो लिखायो लिखायो ऐं अॻियां माण्हू जी शक्ल न वणे वरी बि उन्ही माण्हू सां वेठो आहियां तव्हांखे खत ई कोन लिखाइणो आहे जहिड़ा तव्हां तहिड़ा बच्चा पढ़ियल लिखियल हुजो आहे न पढ़ लिखायो आहे भॻा बि ठाहियो माना न को खुट न को छा बसि अरे भाउ अरे हलो